सिंध जे मिड़नी तहज़ीबी सक़ाफ़ती क़ौमी इल्मी तोड़े अदबी क़दरनि जी पासबानी कंदड़ सघारो लेखक ऐं सिबतो शख़्स रसूल बख़्श दर्स बि अॼु असां में नाहे रहियो। रसूल बख़्श दर्स 10 जून 1953 ईस्वी ते ठटे ज़िले में झंपीर जे नंढड़े ॻोठ फोटो ख़ान दर्स में जनम वरितो। हुन शुरूआती तालीम पंहिंजे ई ॻोठ मां प्राई। 1970 ईस्वी में झंपीर मां मैट्रिक ऐं पोइ मकली जे कॉलेज में इंटरमीडिएट कई। रसूल बख़्श दर्स 1979 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी जामशोर मां बैचलर जी डिग्री हासिल कई, जंहिंखां पोइ हू पढ़ाइण जे निहायत पोतर शोबे सां वागजी वियो। रसूल बख़्श दर्स पढ़ाइण वारे शोबे सां वागियल रहंदे बि सिंधी ॿोली ऐं अदब जी बेइंतहा ख़िदमत कई। हुन जो ॻाढ़ेटो सिंध जे बदस्ते कहाणीकारनि में थिए थो। रसूल बख़्श दर्स हिकु मक़नातीसी शख़्सियत जो मालिक हो। ही दरवेश सिफ़त माण्हू पंहिंजे पर में सोशल बि हो, जो वटि सो ताक़त ते आए ॾींहं माण्हुनि जा मेला लॻल हूंदा हुआ। हिन शख़्सियत जे झंपीर सां वॾी दिलि हुई। झंपीर खे हुन पाण में एतिरो समाए छॾियो हो जो झंपीर रसूल बख़्श दर्स खां सवाइ ॼणो अधूरो अधूरो लॻंदो हो। हीउ नालो वारो लेखक ऐं कहाणीकार गुज़िरियल कुझु अरसे खां बीमारी सबबु कराची जे अस्पताल में दाख़िल हो, जिते अॼु संदसि साहनि जो सॻो टुटी पियो ऐं हू पंहिंजे प्यारनि खां हमेशह लाइ विछोड़जी पियो। सिंधी अदब लाइ संदसि कयल ख़िदमतूं कंहिं बि रीति विसारे नथियूं सघजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk